ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, सिंध हाई कोर्ट में स्कीम 30 में ख़त्म। हाउसिंग सोसाइटी जी ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म करण लाइ दरख़्वास्त जी ॿुधणी, ज़मीन ख़ाली न करण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। DC ईस्ट, SSP ईस्ट ऐं रेंजर्स विंग कमांडर तलब। सिंध हाई कोर्ट पारां मुख़्तलिफ़ खातनि खे अमल दरामद रिपोर्ट पेश करण जो हुकुम। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿियो शेयर कंदा हलूं, सिंध हाई कोर्ट में स्कीम 30 में ख़त्म। हाउसिंग सोसाइटी जी ज़मीन ते कब्ज़ो ख़त्म कराइण लाइ दरख़्वास्त जी ॿुधणी, ज़मीन ख़ाली न करण जे अदालत पारां कावड़ जो इज़हार। DC ईस्ट, SSP ईस्ट ऐं रेंजर्स विंग कमांडर तलब। सिंध हाई कोर्ट पारां मुख़्तलिफ़ खातनि खे अमल दरामद रिपोर्ट पेश करण जो हुकुम। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।